नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नओं देरो में खबर ॾींदा हलूं त नओं देरो पुलिस लाउड स्पीकर मोबाइल में रखी शहर के मुख़्तलिफ़ चौकन ते कोरोना वायरस का बचण लाइ आगाही ॾिनी। शहर में सिर्फ किराना सब्जी जा दुकान, मुर्गी, मछी, गोश्त ऐं मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। बाक़ी सजी मार्केट बेहुकूमत ताईं बंद रहंदी। अमल न कंदड़ खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। नौदोरे शहरी अवाम खे आगाह थो कजे त शहर में सिर्फ किराना सब्जी जा दुकान, मुर्गी, मछी, गोश्त ऐं मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। बाक़ी सजी मार्केट बेहुकूमत ताईं बंद रहंदी। अमल न कंदड़ खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। वधिक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो